शादीलाज में ब्रेकिंग न्यूज़ों ते पहुंचायूं तो शादीलाज वेझो अदालती हुकुम ते पुलिस सिरन जी भट्ठे ते छापो हणी 8 पौरतुनि खे बाज़ियाब कराए वरितो आहे। ब्रेकिंग न्यूज़ों ते पहुंचायूं पिया। शादीलाज वेझो अदालती हुकुम ते पुलिस जो सिरन जी भट्ठी ते छापो 8 पौरतुनि खे बाज़ियाब कराए वियो आहे। बाज़ियाब थियलनि में नारायण कोहली, कांगो, मानू, चंदर, लक्ष्मण ऐं ॿिया शामिल आहिनि। पुलिस जो चवणु आहे त बाज़ियाब करायल हारियुनि खे सुभाणे अदालत में पेश कयो वेंदो। ब्रेकिंग न्यूज़ों ते पहुंचायूं पिया। शादीलाज वेझो अदालती हुकुम ते पुलिस जो सिरन जी भट्ठे ते छापो 8 पौरतुनि खे बाज़ियाब कराए वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त बाज़ियाब थियलनि में नारायण कोहली, कांगो, मानू, चंदर, लक्ष्मण ऐं ॿिया शामिल आहिनि। पुलिस जो वधीक चवणु आहे त बाज़ियाब करायल हारियुनि खे सुभाणे अदालत में पेश कयो वेंदो। ब्रेकिंग न्यूज़ों ते पहुंचायूं पिया। शादीलाज वेझो अदालती हुकुम ते पुलिस सिरन जी भट्ठे ते छापो हणी 8 पौरतुनि खे बाज़ियाब कराए वरितो आहे। बाज़ियाब थियलनि में नारायण कोहली, कांगो, मानू, चंदर, लक्ष्मण ऐं ॿिया शामिल आहिनि। पुलिस जो चवणु आहे त बाज़ियाब करायल हारियुनि खे सुभाणे अदालत में पेश कयो वेंदो। ब्रेकिंग न्यूज़ों ते पहुंचायूं पिया। शादीलाज वेझो अदालती हुकुम ते पुलिस जो सिरन जी भट्ठी ते छापो औरतुनि समेत 8 पौरतुनि खे बाज़ियाब कराए वियो आहे। बाज़ियाब थियलनि में नारायण कोहली, कांगू, मानू, चंदर, लक्ष्मण ऐं ॿिया शामिल आहिनि। पुलिस जो चवणु आहे त बाज़ियाब करायल हारियुनि खे सुभाणे अदालत में पेश कयो वेंदो। शादीलाज में ब्रेकिंग न्यूज़ों ते पहुंचायूं पिया। शादीलाज वेझो अदालती हुकुम ते पुलिस जो सिरन जी भट्ठी ते छापो 8 पौरतुनि खे बाज़ियाब कराए वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त बाज़ियाब करायल हारियुनि खे सुभाणे अदालत में पेश कयो वेंदो। शादीलाज वेझो अदालती हुकुम ते पुलिस जो सिरन जी भट्ठी ते छापो 8 पौरतुनि खे बाज़ियाब कराए वियो आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं शादीलाज में KTN न्यूज़ रिपोर्टर अब्दुल ख़ालिक भट्टी खां। जी अब्दुल ख़ालिक, अपडेट कजो। जी, अॼु सेशन कोर्ट बदीन में शादीलाज वेझो नेवी मोड़ जे रहवासी चंदर कोहली सेशन कोर्ट बदीन में दरख़्वास्त ॾिनी त सिरन जे भट्ठी जे मालिक सलीम नोड़ियो संदसि 8 घर भातियुनि खे बांदी बणाए जबरी परियो कराए रहियो आहे। जंहिं बाद सेशन कोर्ट बदीन जे हुकुम ते खोसकी ऐं शादीलाज पुलिस सलीम नोड़ियो जे सिरन जे भट्ठे ते छापो हणी 8 बांदी बणायल कोहली मज़दूर। अब्दुल ख़ालिक भट्टी तफ़सील ॾियण लाइ अवां जी वॾी महिरबानी।